जी मां हिन वक़्तु मौजूदु आहियां कोरंगी टाउन में हिकु मैटरनिटी होम जे ॿाहिरां। कोरंगी टाउन जेको 30 लख जी आबादी ते मुश्तमिल आहे, हिते हिन मैटरनिटी होम में औरतुनि जे लाइ का बि सहूलियत न आहे। रहवासियुनि जे मूजिबि त हिते का हिकु डॉक्टर जी बि सहूलियत मौजूदु न आहे। जेतोणीकि त हीअ मैटरनिटी होम आहे, पर हिते गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर न हुजणु हिकु सवालिया निशान आहे। इंतिज़ामिया जेका हिते हिन अस्पताल खे रन करे पई, उहा हिकु हिते नर्स आहे जेका गायनी जेको केस ईंदा आहिनि त उनखे हैंडल कंदी आहे। उनजे बपोर असां हाणे अस्पताल जी अंदरि जी सूरत हाल बि तव्हांखे ॾेखारींदासीं। अंदरि हलंदासीं त छा सूरत हाल आहे। पहिरियों त ॿाहिरि जी सूरत हाल ॾिसो त हीअ सूरत हाल आहे हिन अस्पताल जी, जो हिन जी छित जा चापुड़ तक़रीबन किरनि पिया ऐं हीअ सिर्फ़ु कलर थोरो घणो रखियो वियो आहे। हालांकि बिल्डिंग ख़तमु आहे, हिनखे टाउन चेयरमैन पारां कलर करायो वियो आहे। हींअर बाक़ी बिल्डिंग जी सूरत हाल इहा आहे, दरियूं खस्ता हाल थी वियूं आहिनि। हीअ सूरत हाल आहे। हिन पासे ॾांहुं मां तव्हांखे ॾेखारियां त हिते इंतिज़ामिया मरीज़नि सां गॾु ईंदड़ जेके तीमारदार आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो वेटिंग एरिया क़ाइमु कयो। उन वेटिंग एरिया जी छा सूरत हाल आहे, हीअ असांजो तव्हांखे कैमरामैन ॾेखारे सघे त हीअ वेटिंग एरिया हुयो, हीअ वेटिंग एरिया चयो वियो हूंदो। ऐं हिन जी इहा सूरत हाल आहे त हे सफ़ा जंगल जी ॾेख थो ॾे। हीअ वेटिंग एरिया आहे। हीअ पंहिंजो वॉशरूम हो जेको हुते तीमारदार ईंदा उन जे लाइ वॉशरूम आहे। हीअ वॉशरूम जी कंडीशन आहे। ऐं हिनखे वेटिंग एरिया हुयो, हिन ते हिते शेड हूंदो हो। हींअर हिन जी इहा हालत आहे जो हीअ सफ़ा जंग थी वियो आहे, हिन जी का सार संभाल कान्हे का। ऐं हिते छो जो हिन मरीज़ बि हिन जे बराबरि आहिनि। सहूलियत न हुजण जे करे को धुको मरीज़ हिते अचे थो। जॾहिं हिते हिकिड़ी गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर ई न हूंदी, गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर न हुजण जे करे हिन इलाइक़े में हिकिड़ी वॾी परेशानी वारी सूरत हाल आहे। छो त हर को कोरंगीअ जी आबादी आहे जेका उहा पुठिते पियल आहे, सनती ज़ून आहे हिते। माना तव्हांजो पुठिते पियल आबादी वारा माण्हू आहिनि जिन खे अफोर्ड नथा करे सघनि प्राइवेट हॉस्पिटल, उन्हनि जे लाइ हीअ मैटरनिटी होम क़ाइमु कयो वियो। हिकिड़ो हीअ मैटरनिटी होम आहे, हिकिड़ो ॿियो कोरंगी हिकु नंबर ते मैटरनिटी होम आहे। हीअ हाणे असां मैटरनिटी होम जे अंदरि दाख़िल थी रहिया आहियूं। दाख़िला जो रस्तो आहे जे तरीक़े सां हाणे हिन तरफ़ ॾिठो वञे त हीअ मैटरनिटी होम जो एंट्रेंस आहे। को अमलो न आहे, का अटेंडेंट न आहे, हिते दाख़िला थींदी आहे। हिन सां गॾोगॾु ही रूम्स आहिनि। हिन पासे ॾे जेकॾहिं असां वार्ड आहे हिकिड़ो, वार्ड में छा सूरत हाल आहे, पेशेंट जो बेड आहे। ही वार्ड आहे जिते जंहिंमहिल ईंदड़ औरतूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे हिते हिन वार्ड में रखियो वेंदो आहे। हिन वार्ड जी हीअ सूरत हाल आहे त हीअ चादर जी कंडीशन हीअं आहे, हिते डस्ट जी इंतिहा लॻी पई आहे। का सहूलियत कान्हे, पंखा वंखा बंदि, लाइट ई का कान्हे का। हींअर बि असांजी खिड़की खुलियल आहे, उनजी रोशनी असां यूज़ था कयूं। हिकिड़े हिन पासे ते जेकॾहिं ॾिठो वञे त हीअ वॉशरूम आहे। हीअ जेका डिलीवरी लाइ औरतूं ईंदियूं, हीअ उन्हनि जे लाइ वॉशरूम आहे। हीअ वॉशरूम जी हालत लॻी पई आहे। हीअ वॉशरूम घटि, डस्टबिन घणी लॻी पई आहे। हीअ वॉशरूम आहे। हिते जेके पेशेंट जेके औरतूं वियमल लाइ अचनि थियूं, उन्हनि जी सहूलियत इहा आहे त हिते उन्हनि खे वॉशरूम जी बि सहूलियत न आहे। वेहण जी त सहूलियत न आहे, वेहण जी सहूलियत इहा हिन में रुगो डस्ट लॻी पई आहे। वेटिंग एरिया ॿाहिरि दॿा ॾिठोसीं। पेशेंट जेकॾहिं हिन हालत में हिते अचे त कहिड़ी सूरत में अचे। असांखे इहो ॿुधायो वियो आहे त हिते गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर न आहे। जेकॾहिं का लेडी वियमल हिते अचे थी त उनखे नर्स ट्रीट करे थी। डॉक्टर हिते न आहे। गायनोलॉजी जी का बि डॉक्टर हिते अपॉइंट न कई वई आहे। असां सां हिन वक़्तु हॉस्पिटल में स्टाफ आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन खां पुछंदासीं त छा तकलीफ़ है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आप यहाँ पे क्या है? स्टाफ नर्स। अच्छा, यहाँ पे बताइएगा क्या इश्यूज हैं कि पेशेंट्स के मतलब कि क्या तकलीफ़ात होती हैं आपको, एक एज ए स्टाफ किस चीज़ की ज़रूरत है? जैसे कि यहाँ पे मेडिसिन के क्या रेशो होते हैं, डॉक्टर ओपीडी का क्या हिसाब होता है, और जो पेशेंट आते हैं उनको किस तरीके से आप फैसिलिटी करते हैं, ट्रीट करते हैं? यहाँ पे तो बेडशीट वगैरह की सिचुएशन भी, स्वीपर ऊपर की क्या सिचुएशन? स्वीपर्स तो हमारे पास सिर्फ 2 हैं, एक ऑफिस में है और एक यानी कि हमारे पास वार्ड में स्वीपर है। और यानी कि स्टाफ नर्सिस स्टाफ का जो है ना इशू ये है कि ना स्टाफ बहुत शॉर्टेज है। स्टाफ शॉर्टेज होने की वजह से जो हमारी डिलीवरीज की जो इश्यूज़ जो ना वो यानी कि कम हो रहे हैं, क्योंकि डिलीवरी के जो पेशेंट जो है ना वो तो चलते ही नाइट में ज़्यादातर हैं, क्योंकि पेशेंट तो डिलीवरी का किसी भी वक्त आ सकता है, उसके लिए कोई टाइम तो मुकर्रर है नहीं। इस वजह से यानी कि ये शॉर्टेज स्टाफ होने की वजह से डिलीवरीज वगैरह हमारे पास है। और ये रह गई कि ना
चेयर्स वगैरह हैं, पंखे हैं कि नहीं है, लाइट जो है ना जो हम जाती एक है। चीज़ यहाँ पे नोट कर रहे हैं कि जैसे बेड शीट्स गंदी हैं और यहाँ पे सहूलत के हवाले से कुछ भी नहीं है। मेडिसिन का क्या रेशो है? स्टोर रूम में मेडिसिन नज़र नहीं आ रही। मेडिसिन का तो मुझे नहीं पता, क्योंकि मैं इवनिंग शिफ्ट में होती हूँ, ओपीडी मॉर्निंग शिफ्ट में होती, मैं इवनिंग में होती। इवनिंग में अगर होता है तो वो डिलीवरी के लिए मेडिसिन चाहिए होती है, और डिलीवरी के लिए भी मेडिसिन नहीं होती, वो हमें पेशेंट से परचेज करनी पड़ती है। यहाँ पे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर हैं? नहीं है। हिन वक़्त ही ॾिसी सघो था, ही जनरल वार्ड आहे हिन हॉस्पिटल में। हिन जनरल वार्ड जी छा सूरत हाल आहे अचो तव्हांखे ॾेखारियो, हुन कैमरामैन तव्हांखे जेकॾहिं ॾेखारे सघे त ही जनरल वार्ड आहे। हिते ॾाढा ही सूरत हाल आहे त हिन वार्ड में हिकिड़ो बेड पियो आहे, उहो बि ख़स्ता हाल आहे, ॿिया ही बेड पिया आहिनि। ही हिन हॉस्पिटल जो जनरल वार्ड आहे। जनरल वार्ड जी हीअ सूरत हाल आहे त ही जनरल वार्ड घटि, मुंहिंजे ख़्याल में त ही को कबाड़ खानो वधीक लॻे थो। ही हालत आहे छित हिन जी बिल्डिंग जी, जीअं मूं ॾसियो त छित ऑलरेडी हिन जी ख़तमु आहे, ऑलरेडी छित जा चपड़ वपड़ किरिया पिया आहिनि। बिल्डिंग तक़रीबन ख़स्ता हाल थियल आहे। बजट त हिन जी टाउन चेयरमैन पारां जारी बि थींदी हूंदी, यूज़ बि थिए थी, पर हाणे ख़बर न आहे तो इस्तेमालु किथे थी थिए। बेड बि हिकिड़ो होॾां पियो आहे, ॿ हेॾां पिया आहिनि। उन सां गॾोगॾु ही झूला आहिनि हिते, जेके ताज़ा ॼावल ॿार हूंदा आहिनि उन्हनि खे हिते रखियो हूंदा। हिन वार्ड जी या हिन अस्पताल जी सूरत हाल ॾिसंदे लॻे नथो त कोई सालनि खां का फचल थी आहे, किथे को हिन में को पेशेंट ईंदो हूंदो। छो जो असांखे इहो ॿुधायो वञे पियो त हिते गायनेकोलॉजिस्ट कान्हे का। जंहिं व्यम घर में गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर ॼणी न हूंदी त उन व्यम घर जो फ़ाइदो कहिड़ो हूंदो। या असां जनरल वार्ड मां ॿाहिरि निकिता आहियूं, जनरल वार्ड खां ॿाहिरि निकिरण खां पोइ ही हालत आहे। ही उहो सामान आहे जेको ऑपरेशन में गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर इस्तेमालु कंदियूं। हिन में काटन रखी वेंदी आहे, बैंडेज रखी वेंदी आहे। हिन जी हीअ हालत आहे त ही डस्ट में पियो आहे। स्टाफ हितां जो चवे थो त मरीज़ आहिनि ऐं असां ड्यूटी कयूं था, पर हिते कि हिन हालत खे ॾिसी कहिड़ो मरीज़ ईंदो सम्झ में नथो अचे। ही हालत आहे हितां जी। ही डिस्पोजेबल इंजेक्शन्स आहिनि जे ख़ाली बॉक्स पे ख़ाली भरियल न आहिनि। हिन पासे ॾांहुं अञा तव्हांखे अॻिते ॾेखारियूं त ही जेको बि फर्नीचर बिल्डिंग जो आहे, ही बिल्डिंग जो फर्नीचर आहे। ही कंहिं बि सूरत में व्यम घर न आहे, कोस घर लॻो पियो आहे। ही हालत आहे बिल्डिंग जी, फर्नीचर जी। मथे छत तबाह लॻी पई आहे, छत जा चापड़ वग़ैरह ॾिसो कीड़ा लॻा पिया आहिनि, कहिड़ी कंडीशन आहे। टाउन चेयरमैन पारां हीअ अस्पताल अञा ताईं माना ओके लॻी पई आहे। टाउन चेयरमैन सां असां कोशिशि कईसीं राब्ते करण जी। नईम शेख साहिबु फ़ोन न खयो आहे। नईम शेख साहिब खे असां 2 दफ़ा फ़ोन कईसीं, 3 दफ़ा, त बाबा असांखे मौक़िफ़ ॾियो, ही छा सूरत हाल आहे, ही तव्हांजे माते थी अचे। छो जो ही मैटरनिटी होम टाउन चेयरमैन जे माते थो अचे, टाउन चेयरमैन कोरंगी नईम शेख साहिब जे माते थो अचे। असां हिन वक़्तु मथे आया आहियूं, हे एडमिनिस्ट्रेशन जो ब्लॉक आहे मथियूं, ऐं हिन वक़्तु असां हिते कोशिशि कई आहियूं पिया त असां हिन जी ॻाल्हि ॿोल कयूं कि इंतिज़ामिया जे माण्हू सां। ही ऑफिसिस आहिनि मुख़्तलिफ़ एडमिनिस्ट्रेशन जा, हिकिड़ो हेॾां बि ऑफिस आहे, हेॾां बि ऑफिस आहे। हिते सफ़ाई वफ़ाई मथे सही आहे, छो जो एडमिनिस्ट्रेशन इंतिज़ामिया पाण थी ॾे। हिन पासे रहंदा आहे CMO साहिब जी ऑफिस आहे, CMO साहिब ॾिसूं था, CMO साहिब खां मौक़िफ़ वठंदासीं त आख़िरकार हॉस्पिटल जी हीअ हालत छो आहे। ही CMO साहिब जो रूम आहे, पर बदकिस्मतीअ सां CMO साहिब पंहिंजी कुर्सी ते मौजूदु न आहिनि। ही ख़ाली चेयर लॻी पई आहे, ऐं हिते CMO जी मौजूदगी बि हिकु सवालिया निशान आहे। कोशिशि था कयूं त हुननि खां मौक़िफ़ उठी सघूं। CMO आहे हिते साईं अयाज़ अहमद एवान साहिब, हिन महिल सीट ते मौजूदु न आहिनि। हिकिड़ो ॿियो ऑफिस जो अमलो आहे, हुन खां पुछा था कयूं भाई CMO साहब कहाँ हैं? सीएमओ साहब मीटिंग में गए हुए हैं। वो ये हॉस्पिटल की सूरत हाल के हवाले से हमें इंतजामिया का मौक़िफ़ चाहिए था। CMO साहब यहाँ पे पूरा खंडरात का बना हुआ है। ये तो आपको अपडेट सीएमओ साहब ही कर सकते हैं। सीएमओ साहब मीटिंग में है टाउन ऑफिस में। अच्छा, आते हैं वैसे यहाँ पे डेली? जी, वो आज हम आए तो उनको पता चला तो नहीं है। ये तो मुझे नहीं पता। वो लेकिन- मीटिंग में चेयरमैन साहब के पास हाँ, गए, ज़ाहिरी मीटिंग बात में। है। ही तव्हां तो जे अमले जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त हिन जो चवणु आहे त CMO साहब हिते मौजूदु न आहे, चेयरमैन साहब वटि मीटिंग में। असां हिन वक़्तु आया आहियूं कोरंगी टाउन चेयरमैन जी ऑफिस में, ऐं कोशिशि कंदासीं। नईम शेख साहब खे असां 2 दफ़ा फ़ोन कईसीं मौक़िफ़ ॾियण जे लाइ, त इहो फ़ोन अटेंड न करे सघी। असांखे इतला मिलियो आहे त साईं जन हिन महिल ऑफिस में आहिनि। कोशिशि कयूं था नईम शेख साहब खां हुननि जो मौक़िफ़ वठूं त डिस्पेंसरी जी हालत बाबति हुननि जो छा चवनि। नईम शेख साहब, ये जो मैटरनिटी होम है कोरंगी ढाई नंबर चिंगोट हॉस्पिटल के सामने, जी जी इसकी आज हमने विजिट किया। खस्ता हाल सूरत हाल है, जी, जी। कोई बिल्डिंग के या अंदर जो इंफ्रास्ट्रक्चर, ना कोई बेड है, ना उसमें कोई डिस्पेंसरी की कोई फैसिलिटी है। इवन इतने तक कि एक मैटरनिटी होम में गायनेकोलॉजिस्ट ऑपरेट। बिल्कुल ऐसा ही है।
इस हवाले से जरिए जी, आपके जी बिल्कुल मेरे मातेरे। हमारे पास कोई एल का कोई बजट नहीं है और टाउन का जो हमारा बजट है वो हमारा ऑन सोर्स पर हम डिपेंड करते हैं। उस पे हमारा सीवरेज के काम, कचरा उठाने के काम, बिजली के काम, पानी के काम, फुटपाथों के काम, पार्कों के रिहैबिट, जो हमारे 20 स्कूल है उसकी रिपेयर मेंटेनेंस में खर्च हो जाते हैं। हमारे पास कोई स्पेशल बजट नहीं आता, हमारे पास सिर्फ स्पेशल ओजेटी आती है जो मुलाजमिन की तनख्वाहों के लिए होती है। इसके बावजूद भी थोड़ा-थोड़ा हम किफ़ायतशारी से चलते हैं। हमने अभी 8 करोड़ रुपए खर्च करके एक स्कूल बनाया है बच्चों के पढ़ने के लिए। क्योंकि सिंध गवर्नमेंट के बहुत ज़्यादा यहाँ पर डिस्पेंसरियाँ मौजूद हैं, इंडस हॉस्पिटल है जो हमारी सिंध गवर्नमेंट उसको बड़ा बजट देती है। इसके अलावा एलआरबीटी है, इसके अलावा हमारे पास कोरंगी नंबर 5 का अस्पताल है, इसके अलावा कोरंगी चकरागोड में एक बहुत बड़ी डिस्पेंसरी है, एक्सीडेंटल जो केसेस होते हैं वहाँ आते हैं। और वहाँ पर मैटरनिटी भी बने हुए हैं। तो मैं ये समझता हूँ कि सिंध गवर्नमेंट एक हेल्थ पे बहुत अच्छा काम कर रही है, सेहत पे बहुत अच्छा काम कर रही है। हमारे पास बजट ना होने की वजह से हम इसको रिपेयर मेंटेनेंस नहीं करा सके, मगर हमने इस दफ़ा एक करारदाद पास कराई है। एक हमारी एनजीओ है जो अमेरिकन है और कनाडा बेस है और उसको हमने ये बाकायदा उसको हम उसका हमारा एमओयू साइन होने जा रहा है। वहाँ पर ये 10 बेडों का बनाएगी, क्या नाम है, डायलिसिस के लिए। ओपीडी होगी, जनरल और फिजिकल डॉक्टर यहाँ बैठेंगे और 10 बेड हम बना रहे हैं मैटरनिटी होम के हवाले से। तो इस पे हम काम कर रहे हैं और हमारा उनसे एमओयू जल्द साइन हो जाएगा, मगर क्योंकि टाउन के पास बजट नहीं है सेहत के हवाले से, तो हम उसके लिए हमने सिर्फ एक डिस्पेंसरी मेंटेन की है जो कोरंगी नंबर 1 टोटल पंप के बैक साइड है। वो भी हमने थर्ड पार्टी को हमने प्राइवेट पार्टनरशिप के तहत दी है, जो लोगों की फलाह बहबूद के काम कर रहे हैं, जो एनजीओज़ हैं उसको दिया हुआ हमने। सर इसका मतलब ये जो डिस्पेंसरी है ये किसी ज़रूरत नहीं है, इसको फ़ाल होने की ज़रूरत नहीं है। वहाँ पे आपने अगर विज़िट किया है रिसेंटली, मैं अभी कर कर आया हूँ। डेली जाता हूँ। यहाँ एक तो बेड है, हाँ, नहीं है इवन ना। कि आपके सर आप जो कह रहे मैं बता रहा हूँ ना भाई, बता रहा हूँ बजट नहीं है ना, इसमें कौन सी बुरी बात है। हमारा बजट ही नहीं है सेहत का, हमारे पास सिर्फ मेंटेनेंस के लिए बजट है। हम रिपेयर मेंटेनेंस करते हैं। सर सीवरेज यहाँ के पे ना मसाइल रिपेयर है ना मैं- मेंटेनेंस है। जो हॉस्पिटल की मैं रिसेंटली विजिट करके आया हूँ, सिर्फ उससे कि ठीक है भाईजान, उसी हमारे पास कोई पैसे नहीं है। सिंपल सी आप चलाओ। मैं खुद बोल रहा हूँ कि जितने भी कराची के टीएमसी है, एक कोई उनकी कोई आप हमें डिस्पेंसरी बता दो जो फंक्शनल हो, या जमात इस्लामी की कोई टीएमसी का जो टाउन चेयरमैन है उसने कोई अपनी टाउन के अंदर डिस्पेंसरी फंक्शनल की हुई है या कोई हॉस्पिटल फंक्शनल किया हुआ। भाई बजट ही नहीं है। हम आपको बता रहे हैं कि ये सारी जो हमने तो सिंध गवर्नमेंट से मुतालबा किया कि इसको सिंध गवर्नमेंट अपने माथे ले ले। हम तो खुद कह रहे हैं कि भाई ये खुदारा ये जितनी भी मैटरनिटी होम है, डिस्पेंसरी है, सिंध गवर्नमेंट टेकअप कर ले। हमारा बजट ही नहीं चलाने का, इसमें कौन सी बुरी बात है। दूसरी आपने दी है चक्राकोट की, आप बता रहे हैं चक्राकोट एनजीओ की हमारे पास एनजीओ नहीं के है। हवाले जो आप कह रहे हैं ना चक्राकोट दूसरी। वाले हमारे पास डिस्पेंसरी नहीं सर, आपने अभी बताया ना कि टोटल पंप पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत इसको भी उसमें फाइल कर इसको सकते हैं। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप नहीं कहेंगे, एक एनजीओ को हमने दी है, जिस तरह हम इसको देने जा रहे हैं। आप वही सर मैं कह रहा हूँ कि इसको भी उस तरीके से हाँ, देता है कि कुछ आवाम के लिए, कोरंगी की आवाम के लिए सहूलत हो। देने जा रहे हैं और उसकी वजह ये है कि ताकि हमारे पे इतनी बड़ी लैंड पड़ी हुई है, डिस्पेंसरी है, कोई एनजीओ आके उसको टेकअप करे, हम तो देना चाहते हैं। टाउन चेयरमैन नईम शेख सां ॻाल्हि ॿोल कईसीं। नईम शेख साहब जो चवणो त हिन डिस्पेंसरी खे असां रन नथा करे सघूं छो त असां वटि बजट न आहे, ऐं बजट न हुजण जे करे असां हिनखे रिनोवेट नथा करे सघूं, सहूलियतूं नथा पैदा करे सघूं ॿियूं। ओज़ीटी जी बजट मां असां हिनखे रन कयूं पिया, उहा बि स्टाफ जे लाइ। हिते सवाल हिकिड़ो पैदा थो थिए त जेकॾहिं ही अस्पताल रन नथी थी सघे त पोइ हितां जूं कोरंगी जूं औरतूं जेके वियम जे आम इशू में परेशान थी करे एमरजेंसी बेस ते हॉस्पिटल बि वञनि, जे जिना हॉस्पिटल वञनि त बि परेशानी आहे, ऐं सिविल हॉस्पिटल वञनि त बि परेशानी आहे। बेसिक जेको उन्हनि खे हिते सहूलियत हूंदी हुई उन मां हू सफ़ा महरूम थी वियूं आहिनि। ऐं हितां जे जेकॾहिं चेयरमैन साहब जो इहो चवणु आहे त असां हिनखे नथा रन करे सघूं, महिरबानी करे गवर्नमेंट हिनखे भले वापसि पाण वटि रखे, ऐं जेकॾहिं न आहे त ॿियो ऑप्शन असां वटि इहो आहे त असां हिनखे कंहिं एनजीओ जे हवाले कयूं, उहे हिनखे रन करे सघनि।